कोर्ट के हुक्म से LBUD जा 2600 जेका वधिक जेका मुलाज़िम आहे उन्हनि खे परमिट कयो वियो आहे, जिन जो ऑफर लेटर मिलण खां बावजूद जेको उन जो जेको ID न पई खुले, जंहिंजे करे जेको डिप्टी कमिश्नर सावंगढ़ जे ऑफिस ॿाहिरों जेका LBUD जा मुलाज़िम जेका एहतिजाज करे, उनजे कहिड़ो एहतिजाज छाजे करे एहतिजाज करनि, इन हवाले सां असीं ॻाल्हि ॿियो कयूं था LBUD जे मुलाज़िमिन खे छाजे करे डिप्टी कमिश्नर सावंगढ़ जे ऑफिस ॿाहिरि एहतिजाज करनि। साईं असां LBUD मुलाज़िम 24 फरवरी जा नोटिफिकेशन जारी थियो आहे हाई कोर्ट फ़ैसिले तहत। असां हिते हली विया आहियूं, जंहिंमें नवाज़ शाह सां गॾु नोटिफिकेशन जारी थियो, उन्हनि पघारूं बि थी वियूं आहिनि। असांजूं पघारूं जेके आहिनि असां हली हिकिड़ो शाह साहिब ते फ़ाइद मोहम्मद शाह अॻु मां कागज़ उसने घुराए, उहे कागज़ न फाड़े छॾे, सर्विस बुक वरी ॿिया घुराया, उहे फाड़े छॾी, वरी टियां घुराया। उते उन साईं माना अंसारी साहिब हुयो, असांखे हिकिड़ी चेक लिस्ट ॾिनी आहे, उहा चेक लिस्ट असां वटि आहे। उन तहत असां सभु कागज़ मुकमल करे हिन खे ॾिना, त वरी ॿियो माना कहाणी छॾे कोन थी। पछाड़ी आख़िर चयो त 50,000 रुपया ॾियो त तव्हांखे असां इहो नोटिफिकेशन पंहिंजा तव्हांजा आरटियूं खोलायूं। हाणे असां मिसकिन माण्हू किथां ॾियूं? पगार कोन थो ॾिनो वञे, नथा ॾियनि, ID नथा खोलनि, पैसा 50,000 साईं फैज़ जा घुरे पियो, ऐं मथां हाई कोर्ट असांखे आर्डर ॾिनो, वज़ीर आला जी महिरबानी सां आर्डर थिया आहिनि, ऐं असां सां ज़ुल्म लॻो पियो आहे। असां 50,000 किथां आणियूं जो हिनखे साईं फैज़ जा खे ॾियूं ऐं असांजी ID खुलनि। ऐं जेके वर्क चार्ज ते डेली वेजिस ते हुआसीं, हींअर गवर्नमेंट असांखे परमानेंट कयो आहे। उन खां पोइ सेक्रेटरी साहिबु असांजो ॿिए स्केल में ऑर्डर कढियो आहे, कैबिनेट मां लॉ मां जिथां किथां मंज़ूर थी वियो आहे। पछाड़ी असांजे इंजीनियर साहिबु 2 स्केल में जेको सो प्रमोट करे ऑर्डर ॾिनो आहे। उन खां असां हिते जंहिंमहिल कागज़ असांजा अची ऑर्डर मिलियो त असां मेडिकल वग़ैरह कराए जॾहिं कागज़ खणी वियासीं ट्रेज़रीअ बि, त हुननि ट्रेज़री वारे फैज़ मोहम्मद शाह कागज़ उछलाइना त हीअ असांखे जी चेक लिस्ट ॾिनई त हिन मुताबिक़ कागज़ खणी अचो। पोइ असां हीअ चेक लिस्ट जेका आहे उन मुताबिक़ टोटल कागज़ जेके बि असांखे उन्हनि चया, फाइनेंस जूं कापियूं सभु शइ खणी आया आहियूं, जमो कराइण विया आहियूं। हाणे चए थो त वरी ॿी हिकिड़ी लिस्ट खणी त इहा ॾियो। भाउ हीअ लिस्ट हाणे किथां ईंदी? त असांखां हाई कोर्ट बि कोन घुरियो, चयो त हाई कोर्ट खे छा कयां? ऐं पहिरीं त पहिरें स्केल में कोन, ॿिए स्केल में कोन कंदो, पहिरें स्केल में असांखे कानून कोन्हे। वरी जॾहिं एसएनई असांजी रखियलु आहे, बजट रखियलु आहे, त पोइ तोखे कहिड़ी ताक़त तूं ॿिए स्केल में तूं असांखे कोन कंदे? जी असां 24 डिसंबर ते नोटिफिकेशन निकितो नवाब शाह वारनि जो, त उनजो आईडियूं खुली विया आहिनि बिल्कुलु। उन्हनि खे 3 महीनो पघार बि उन्हनि खे मिली रहियो आहे, ऐं हिन सांगड़ वारनि जो आईडियूं अञा नथा खोलनि। जेके हिननि शयूं घुरिया थिए असां कागज़, असां नवाब शाह वारनि जेके कागज़ हुआ उहे असां हिननि खे ॾिना त बाबा हीअ हिन शयुनि ते आईडियूं खोलंदा।